नाज़रीन तव्हांखे हीअ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज रोड हादसे में ज़ख़्मी थियल पंजो शागिर्द बि फ़ौत थी वियो आहे। महरान नेशनल हाईवे ते वेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि थरे ते हिकु नौजवान फ़ौत थी वियो। ॿिनि शागिर्दनि इस्पताल निहंदे दम ॾिनो। ॿ वधीक शागिर्द ॿाहिरि इलाज दौरान फ़ौत थी विया। नवाबशाह इस्पताल में इलाज दौरान शागिर्द ज़ुल्फ़कार मरी बि दम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ हादसे में फ़ौत थी वियलनि जो अंग वधी छ थी वियो आहे। हादसे जे नतीजे में फ़ौत थी वियलनि में ॿिनि भाइरनि मुज़फ़र ऐं ज़फ़र समेत उबदार अली ऐं इम्तियाज़ ऐं ज़ुल्फ़कार मरी शामिल आहिनि। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फैज़गंज रोड हादसे में ज़ख़्मी थियल पंजो शागिर्द बि फ़ौत थी वियो आहे। महरान नेशनल हाईवे ते वेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि थरे ते हिकु नौजवान फ़ौत थी वियो। ॿिनि शागिर्दनि इस्पताल निहंदे दम ॾिनो। ॿ वधीक शागिर्द ॿाहिरि इलाज दौरान फ़ौत थी विया। नवाबशाह इस्पताल में इलाज दौरान शागिर्द ज़ुल्फ़कार मरी बि दम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ हादसे में फ़ौत थी वियलनि जो अंग वधी छ थी वियो आहे। हादसे जे नतीजे में फ़ौत थी वियलनि में ॿिनि भाइरनि मुज़फ़र ऐं ज़फ़र समेत उबदार अली ऐं इम्तियाज़ ऐं ज़ुल्फ़कार मरी शामिल आहिनि।